बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। माया सलाउद्दीन नवाले सीरिया और सिंधी थॉट्स क्लास नंबर 68 है असो बेसिक इंग्लिश ग्रामर के कोर्स में। अज अस कुछ वर्ड्स पढ़ंदासीं हिन मुख्तसर क्लास के अंदर, जिन इस्तेमाल भी अस डिस्कस कंदासीं, जेको है बिसाइड्स, एक्सेप्ट, बट, अपार्ट फ्रॉम। ये कुछ अड़ा मिलंदड़ जुलंदड़ लफ्ज़ हैं जेके एक ॿिए सां गॾु भी इस्तेमाल थींदा आहिनि, कंहिं कॉन्सेप्ट में अलग भी थींदा आहिनि। इन जे करे असां कोशिशि कंदासीं वन बाय वन इन्हनि खे डिस्कस कयूं। सब खां पहिरियों आहे बिसाइड्स, यानी इन खां अलावा, यानी इन खां अलावा कीअं, इन एडिशन टू। हिन ॻाल्हि खे सम्झिजो त बिसाइड्स जो मतिलबु छा आहे त इहा शइ त आहे, इन खां अलावा, यानी हिकिड़ी शइ ऑलरेडी असां वटि आहे, उन खां अलावा। मिसाल चवां थो मां तव्हांखे, बिसाइड पेन, व्हाट डू यू वांट फ्रॉम कराची। पेन सां, पेन खां अलावा, यानी पेन त हूंदी ई हूंदी, उन खां अलावा तूं कराची को छा थो चाहे, त माना मां उहो वठी अचां या कराची जे वञा बि अथो त उहो मां छा खणी अचां। यानी बिसाइड जो मतिलबु छा आहे, इन एडिशन टू, यानी इहा बि शइ आहे पर ॿी कहिड़ी शइ। हाणे जेको असांखे मिसाल ॾिनल आहे, चए थो बिसाइड्स लिटरेचर, लिटरेचर खां अलावा। इन जो मतिलबु छा आहे, इन एडिशन टू, यानी लिटरेचर त आहे ई आहे, पोइ तो चए वी हैव टू स्टडी हिस्ट्री एंड फिलॉसफी। लिटरेचर खां अलावा असांखे तारीख़ ऐं फ़लसफ़ो बि पढ़णो आहे। लिटरेचर भी आहे, इन खां अलावा असां छा पढ़ंदासीं, हिस्ट्री एंड फिलॉसफी। सो बिसाइड जो मतिलबु आहे, होप त तव्हां वटि क्लियर थी वियो हूंदो। जे ॿियो हुन जो मिसाल आहे, हू वाज़ एट द पार्टी बिसाइड्स अली एंड अमन। अली एंड अमन को सवाइ या इन खां अलावा केरु हुयो पार्टीअ ते, यानी इहे ॿ त हुया, इन खां अलावा ॿियो केरु हुयो पार्टीअ ते। सो असां हिते बि असां हिनखे बिसाइड्स इस्तेमालु कयोसीं। सो हीउ हुयो असांजो बिसाइड जो मुख़्तसिर तारुफ़। ॿियो आहे एक्सेप्ट या बट। बट त मां तव्हांखे ऑलरेडी कंहिं क्लास जे अंदरि पढ़ाए चुको आहियां, कंहिं सेंटेंस में। हुनजी माना आहे खां सवाइ। मिसाल, वी आर नथिंग बट अवर डिसीजन्स। तव्हांखे यादि हूंदो इहो जुमिलो ॾाढो मतिलबु या मोस्ट फेवरेट सेंटेंस आहे मुंहिंजो। असां पंहिंजे फ़ैसिलनि खां सवाइ कुझु बि न आहियूं। आई वांट कोर्स एक्सेप्ट बट इंग्लिश बुक। मां कोर्स चाहियां थो पर कंहिंखां सवाइ इंग्लिश किताब खां सवाइ मूंखे कोर्स घुरिजे, ठीकु आहे। पोइ या त तव्हां हुते एक्सेप्ट लॻायो या हुते बट लॻायो, ॿिन्ही जो मक़सदु साॻियो आहे। हिन जो इस्तेमाल जो मतिलबु छा आहे, खां सवाइ। ॿियो आहे वी हैव टू विज़िट एक्सेप्ट या बट अलीज़ होम। असांखे विज़िट करिणो आहे पर कंहिंजे घर खां सवाइ, अलीअ जे घर खां सवाइ असांखे घुमणो आहे। असां घुमंदासीं, वेंदासीं, पर बट या एक्सेप्ट अलीज़ होम। सो हीउ मुख़्तसिर हुयो असांजो जेको एग्ज़ाम्पल पढ़ियासीं असां सॼा एक्सेप्ट जा, बट जा। हाणे अचे थो अपार्ट फ्रॉम। हाणे अपार्ट फ्रॉम जो मतिलबु छा आहे, कैन बी यूज़्ड इन द बोथ सेंसेस ऑफ बिसाइड एंड एक्सेप्ट। यानी बिसाइड एंड एक्सेप्ट जे कॉन्सेप्ट में ही, यानी ॿिन्ही में असां इस्तेमालु करे सघूं था कि अपार्ट फ्रॉम। वधीक हिन जो एग्ज़ाम्पल मां ॾिसूं था, आई लाइक ऑल म्यूज़िकल इंस्ट्रूमेंट अपार्ट फ्रॉम या एक्सेप्ट द पियानो। यानी छा थो चए त मां सभु म्यूज़िकल इंस्ट्रूमेंट्स पसंदि कंदो आहियां सवाइ या अलावा कंहिंजे पियानो जे। हिते ॾिसो छा आहे, एक्सेप्ट आहे। एक्सेप्ट जो मतिलबु छा आहे, खां सवाइ या अपार्ट फ्रॉम। ये काफ़ी ये असांजा इस्तेमालु थींदा आहिनि, जुमिला असां ॾिठा आहिनि। ॿियो आहे, ही हैज़ नथिंग अपार्ट फ्रॉम या एक्सेप्ट हिज सैलरी। हिनखे पघार खां सवाइ कुझु बि न आहे। सो इहो मुख़्तसिर असांजो क्लास हुयो जेको हिननि टिनि वर्ड्स ते मुश्तमिल हुयो, जंहिंमें असां बिसाइड्स, एक्सेप्ट एंड अपार्ट फ्रॉम पढ़ियोसीं। हाणे एक्सेप्ट सां गॾु असां छा पढ़ियोसीं, बट खे बि हिते डिस्कस करे वियासीं। सो उम्मीद है त जो मुख़्तसिर क्लास जेको हिननि टिनि चइनि वर्ड्स ते हुयो तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। इते मुंहिंजे ख़्याल में असांजो जेके प्रेपोजिशन्स हुयूं उन्हनि खे असां अलविदा कयूं था, यानी असां प्रेपोजिशन मुख़्तलिफ़ सिचुएशन्स में बि पढ़ी आयासीं। कुझु कॉम्प्लेक्स बि पढ़ियोसीं जंहिंजो गॾु गॾु इस्तेमालु आहे, गॾु कॉन्सेप्ट आहे, माना आहे। सो इंशाल्लाह हाणे ईंदड़ क्लास कुझु मुख़्तलिफ़ टॉपिक्स ते हूंदा ऐं ॾाढा इंट्रस्टिंग हूंदा, गॾु जो असां सभिनि सां सिंधी थॉट्स सां। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह।